ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची मशहूर कंदासी कराची जिले ओबर जे डीसी पारा बरसात मुतासिर गोरहारी औरत के अस्पताल पहुंचाए वाखान चोगो अमल किया वियो है। डीसी ओबर पारा राजक तारिक चांडियो पारा बरसात मुतासिर गोरहारी औरत के खांगी अस्पताल में ज़ाती कर्ज ते दाखिल करायो। डिप्टी कमिश्नर राजा तारिक पारा औरत के न्याणी की पैदाइश ते इयादत कई ऐं गुलन जो तोहफ़ो ॾियण सां गॾु रोक रक़म पिण ॾिनी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंगी खां। जी अब्दुल्ला, आगाह कजो। जी बिल्कुल, कराची ओभर जिले के डिप्टी कमिश्नर पारां सारा जो अमल किया वियो आहे, जिन बरसात मुतासिर औरत के डाव अस्पताल में वहम करायो वियो आहे, जिनके न्याणी की औलाद थी है। जैसे डिप्टी कमिश्नर राजा तारिक जो न्याणी की पैदाइश से मुतासिर औरत की इयादत कई ऐं गुलन जो तोहफ़ो पिण ॾिनो। उन सां गॾु रोक रक़म पिण ॾिनी आहे। जिन कमिश्नर कराची मोहम्मद इकबाल मेमन की हिदायत ते औरत जो वहम बिल्कुल मुफ़्त करायो वियो आहे। डीसी ओभर राजा तारिक चंद ने चयो आहे त कमिश्नर कराची औरत ऐं संदसि नए ॼायल ॿार जो तोहफ़ा ऐं रोक रक़म पिण मोकिली है। जिन मुतासिर औरत कंबर शदापुर जिले से ताल्लुक़ रखे थी, जिनके बरसात में पूरो घर ड्रई पट थी वियो हो, जिनके हिते आंदो वियो, जंहिंखां पोइ जेको हमला हुई, जंहिं जीअं डिलीवरी जो केस थियो त डाव में मुफ़्त इलाज करायो आहे। जिन औरत की सार संभाल लाइ डाव अस्पताल इंतजामिया खे हिदायत पिण ॾिनी वियूं आहिनि। जी मेहरबानी अब्दुल्ला सोलंगी। तफ़सील ॾियण लाइ नाज़रीन, कराची में ये ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची जिले ओभर जे डीसी पारा बरसात मुतासिर गोरहारी औरत के अस्पताल पहुंचाई वाखाण चोगो अमल किया वियो आहे। डीसी ओभर राजा तारिक चांडियो पारा बरसात मुतासिर गोरहारी औरत के खांगी अस्पताल में ज़ाती कर्ज ते दाखिल करायो।